पीटीआई ऐं कॉमप्रस जेको बयानियूं ॾेई रहिया आहिनि उहो कूड़ ते मबनी आहे ऐं अहिड़े क़िस्म जी सियासत न करणु खपे। सियासत जेका कई वञे थी उहा अवाम जी ख़िदमत वारी नथी कई वञे। अफसोस के साथ कहता हूँ कि ना सिर्फ खान साहब सियासत करते रहते हैं, लेकिन ये जो अपने आप को कौम परस्त कहलाते हैं वो हर एक कुदरती आफत में अपना सियासत आगे बढ़ाने की कोशिश करते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कालम कल्याण सागर तहां मेज़बान अल्लाह बख्श कुंभर हाज़िर ख़िदमत है। नाज़रीन मोहतरम, अॼु असां ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं मुल्की परॾेही वज़ीर मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के उन बयान ते जंहिंमें हुन चयो आहे त सिंध के ॿोड़ियो न वियो आहे, पर ही कुदरती बारिश हुई ऐं पीटीआई ऐं कॉमप्रस जेको बयानियूं ॾेई रहिया आहिनि उहो कूड़ ते मबनी आहे ऐं अहिड़े क़िस्म जी सियासत न करणु खपे। न सिर्फ़ु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सियासत के हवाले से अहिड़ी ॻाल्हि कई आहे, पर इन खां सवाइ वक़्तन ब वक़्तन मियाँ मोहम्मद शहबाज शरीफ़ भी अहिड़ी ॻाल्हि कंदो रहियो आहे त ही वक़्तु सियासत जो न आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ही सियासी माण्हू आहिनि, सियासी पार्टियुनि सां तालुक़ रखनि था ऐं अवाम जी ख़िदमत सियासत के ज़रिए करणु चाहिनि था ऐं हिकु वक़्तु अहिड़ो अचे थो जिते पाण इहो एतिराफ़ कनि था त सियासत जो वक़्तु न आहे। जेकर सियासत जो वक़्तु न आहे ऐं सियासत जो मक़सदु ऐं मतिलबु ख़िदमत आहे ऐं जेकर उते इहो एतिराफ़ थिए जंहिं वक़्तु माण्हू मुसीबत में फाथल हुजनि, माण्हू अज़ाब में हुजनि, माण्हू के रियासती वसीलनि के ज़रिए ज़रूरत है उन मुसीबत में निकरण जी, ऐं उन वक़्तु जेकॾहिं पार्टी जा सरबराह या ज़िम्मेवार पंहिंजो बयान में इहो चवनि त सियासत करण जो वक़्तु न आहे। हक़ीक़ी वक़्तु त इहो ई हूंदो आहे सियासत करण जो, छाकाणि सियासत जेकॾहिं नालो आहे ख़िदमत जो, पर जेकॾहिं हिननि वटि सियासत जो फ़लसफ़ो मफ़हूम ऐं मक़सदु इहो आहे त कूड़ ॻाल्हाइजे, माण्हुनि खे गुमराह कजे, ठगी कजे, इल्ज़ामबाज़ी हणिजे, बहतानबाज़ी कजे ऐं हिक ॿिए खे गंदो ॾेखारिजे, जेकॾहिं सियासत इन ॻाल्हि जो नालो आहे त वाकई अहिड़ी सियासत जो वक़्तु न आहे। पर हक़ीक़ी तौर ते सियासत जेका कई वञे थी उहा अवाम जी ख़िदमत वारी नथी कई वञे, जंहिंजे करे माण्हू दाहूं था कनि ऐं माण्हुनि वटि हिकिड़ी हुक्मराननि ते तमामु वॾी कावड़ आहे। इहो बि हिकिड़ो अखियुनि ॾिठो मिसाल आहे त जेके सरकारी कैंपूं आहिनि उन्हनि में जेके माण्हू रहिया उहे एतिरो वधीक ख़ुशहाल न हुया, मुतमइन न हुया, उन्हनि खे उहे एतिरियूं वधीक सहूलियतूं न मिली सघियूं जेतिरो प्राइवेट पर्सनली ॿिनि माण्हुनि जे तरफ़ां या बरसाति मुतासिरीन जे तरफ़ां पाण मुरादो जेके कैंपूं क़ाइमु कयूं वियूं ऐं उते माण्हू पाण विया, हड़ऊं वड़ऊं उन्हनि जी मदद कयूं, उहे माण्हू वधीक ख़ुशहाल, वधीक बहितर, वधीक सुखिया नज़र आया ऐं उन्हनि मां काफ़ी माण्हू जॾहिं घर मोटिया त उहे आया त सिर्फ़ु पंहिंजो सिर बचाए ऐं कुझु मुख़्तसर सामान हुयो जंहिंमें कपिड़ा, पर जॾहिं हितां वापसि विया पिए त उन्हनि जे गाॾियुनि जूं जेके छतियूं हुयूं उहे मुख़्तलिफ़ सामाननि सां भरियल हुयूं। पर सरकारी जेके कैंपूं आहिनि उन्हनि मां जेके माण्हू निकिरनि था उहे जहिड़ा ई आया तहिड़ा ई विया ऐं उन्हनि सरकारी जेको कैंपुनि अंदरि रहंदे उन्हनि माण्हुनि खे न खाद खुराक जूं बहितर सहूलियतूं मिली सघियूं, न सिहत जूं सहूलियतूं मिली सघियूं, न साफ़ पाणी जे हवाले सां या सिक्योरिटी जे हवाले सां उनखे के ख़ासि इंतज़ामात थियल आहे। इहा अखियुनि ॾिठी हिकिड़ी ॻाल्हि आहे। इहा आहे हाणे इन मां इहो चई सघिजे थो त आम माण्हू हिक ॿिए जी मदद करण में तमामु घणे सचाई सां गॾु बीठल आहिनि, बहितर नमूने सां मदद कनि था, पर बदौलत सरकार जेका आहे उहा माण्हू जी अहिड़े नमूने सां ख़िदमत करण में नाकाम वई आहे या न करे रही आहे, उन में नाअहली चइजे या जेको कुझु बि आहे, पर उहो ओहिड़े तरीक़े सां ख़िदमत न कई वई आहे जहिड़े नमूने सां आम माण्हुनि हिक ॿिए सां हथ में हथ मिलाईंदे, साथ में साथ ॾींदे, हिक ॿिए जे जेको आहे ॾुख में भाङे भाईवार थींदे, मुसीबत में जेको हिक ॿिए जो टाइम नुहाए उहो हिकिड़ो बहितर अंदाज़ रहियो आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु थी आहे ऐं हिते इहा ॻाल्हि चवणु त जेको असां ते इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि ऐं उहे ग़लति आहिनि ऐं इन क़िस्म जी सियासत न थियणु खपे। ऐं सम्झां थो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे मुकमल तौर ते पंहिंजो पाण खे
पंहिंजे जेके हुकुमरान सिंध मुक़ररु थियल आहिनि जेके हुकुमरान उन्हनि जो पासो वठण जे बजाए जेके रियल अवाम आहे जेके हक़ीक़ी अवाम आहे जेके हक़ीक़तनि तबाह थिया आहिनि बर्बाद थिया आहिनि जिन जो अझो जेको आहे उहो बर्बाद थियो सिर्फ़ु ज़िंदगियूं बचाए सघिया हुननि जो अलाह ताला सभु कुझु लुड़ी वियो तबाह थी वियो ऐं उन्हनि जे घरनि में उन्हनि जे इलाइक़नि में उन्हनि जे फ़सुलनि में उन्हनि जे क़ब्रिस्ताननि में उन्हनि जे स्कूलनि में उन्हनि जे अस्पतालनि में उन्हनि पटनि ते अञा ताईं बि बरसाति जो पाणी बीठल आहे उन जी हू हक़ीक़तनि साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां जांच कराए त आख़िरकार अञा ताईं इहो पाणी छो न निकिरी रहियो आहे छाकाणि त सदियनि ऐं सालनि खां हिते बरसातूं अचनि थियूं ॿोॾूं अचनि थियूं तूफ़ान अचनि था पर उहो पाणी कुदरतनि पंहिंजा हिकिड़ा लंघ आहिनि उतां खां निकिरी वञे थो पर इहा छा माजरा आहे जो महीने खां 1.5 महीने खां वधीक अरसो गुज़री चुको आहे जो अञा ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 5 खां 6 खां 7 खां 8 फुट ताईं पाणी बीठल आहे ऐं पाणी उते गॾु थियल आहे पाणी खे को रुख न पियो मिले ऐं जेके कैनाल आहिनि उहे कैनाल बि ख़ुश्क आहिनि ऐं उन्हनि कैनालनि ते जेके माण्हुनि जूं ज़मीनूं आहिनि जेके आबाद कयूं आहिनि उहे माण्हू बि दाहूं करे रहिया आहिनि त असांखे पाणी ज़रई खपे त जीअं असां पंहिंजी ज़राअत जी पोखी करे सघूं ऐं ॿिए पासे दरियाए सिंध में जेका पाणी जी सतह आहे उहा बि इलाही घटिजी चुकी आहे त आख़िरकार अहिड़ी कहिड़ी माजरा आहे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे इन ॻाल्हि जे अंदरि ॻाल्हि कहिड़ी लिकियलु आहे जो पाणी अञा ताईं उन्हनि इलाइक़नि में बीठल आहे या बीहारियो वियो आहे इन जी जांच थियणु खपे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उनखे मुकमल तौर ते साफ़ शफ़ाफ़ ऐं बग़ैर कंहिं रख रखाव जे माण्हुनि जे भले में आम अवाम जे भले में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे उन्हनि वोटरनि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो उन्हनि भेणुनि ऐं भाउरनि सां भेणुनि सां माउरुनि सां सचाई ॾेखारींदे जांच करणु खपे त उहे मुसीबत में छो फाथल आहिनि इहो चई छॾण त हुननि माण्हुनि जी मुसीबत खे हवा ॾेई करे असांजी सियासत खे ख़राबु करण लाइ PTI ऐं कॉन्ग्रेस हिकिड़ो माहौल ठाहे रहिया आहिनि ऐं ग़लति बयानियूं ॾेई रहिया आहिनि इहो मां सम्झां थो त ख़ुदि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी जेका ज़ात आहे जेका उन जी सियासत आहे उनखे बि इहो नुक़सानु पहुचाईंदी इहा शइ पर हक़ीक़तनि इहो थियणु खपे त जिते जिते जंहिं बि माण्हू जी नाअहली थी आहे सियासी तौर ते इंतिज़ामी तौर ते उते जांच थियणु खपे ऐं जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि माण्हुनि खे उन ज़िमेदारी खां अलॻि कयो वञे उन्हनि खे उतां खां जेको आहे पार्टी डिसिप्लिन ऐं क़ानूनी तौर ते उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे तॾहिं वञी माण्हुनि सां हक़ीक़ी तौर ते इंसाफ़ मिलंदो ऐं उहे ॿिया माण्हू जेके हिन मुसीबत जे वक़्त में बि पंहिंजे मफ़ादनि खे हासिलु करण लाइ जेका इमदाद आहे या जेको सरकारी वसीला आहिनि उन्हनि जो सही इस्तेमालु न करे रहिया आहिनि उन्हनि लाइ बि हिकिड़ी शटअप कॉल हूंदी त इहो सुभाणे सज़ा असांखे मिली सघे थी कल्ह जेका बि प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे तरफ़ां हुनजी जेका शिकवा शिकायत अवाम सां मुखालफ़त सां जेका आहे असां सम्झूं था त उहा एतिरी कारगर न आहे उन में एतिरो दम न आहे पर दम इन ॻाल्हि में आहे त माण्हू मुसीबत में फाथल आहिनि माण्हुनि जे इलाइक़नि में पाणी बीठल आहे माण्हू दरबदर आहिनि फ़सुल पंहिंजा उहे नथा खाए सघनि हुननि जेको आहे चौपायो माल उहो अञा ताईं उन्हनि इलाइक़नि ताईं वापसि न पहुची सघियो आहे त अहिड़ी घड़ीअ में मुसीबत जी घड़ी में इहो हिकिड़े पार्टी जे जेका अक्सरियती पार्टी जो जेको क़ाइद आहे उनखे साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां उते कुर्सी हणी वेही रहणु घुरिजे कैंप हणी वेही रहणु घुरिजे जीअं 76 जे इन्हनि ऐं 72 जे इन्हनि ॿोॾियुनि जे ज़माने में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कैंपूं क़ाइमु कयूं ऐं माण्हुनि सां गॾु वेठो ऐं ज़िम्मेवारनि खां कमु वरितई ऐं जिन माण्हुनि कोताही कई पे उन्हनि खे उते जो उते सज़ाऊं पे ॾियूं इन सियासत जी ज़रूरत आहे हिन वक़्तु हितां जी अवाम खे हितां जी जेको इंतिज़ामिया उन्हनि खे तॾहिं वञी मामला बहितर थींदा पर जेकॾहिं मख़सूस माण्हू उन्हनि जे घेरे में रहिजे उन्हनि जी ब्रीफिंग हासिलु कजे उन्हनि जे चवण ते पोइ इहो मीडिया खे मुतमिन कजे त मां सम्झां थो त इहो माण्हू पंहिंजो जेको सियासत आहे उनखे कंहिं दाव ते ज़रूरु लॻाए सघे थो हिन वक़्तु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में काफ़ी अहिड़ा माण्हू शामिल आहिनि
जिन जी कारकर्दगी ते ख़ुदि पार्टी खे बि एतिराज़ात आहिनि, उन हवाले सां इशारनि में उन्हनि खे उहा पनिशमेंट ॾियण जे हवाले सां ॻाल्हियूं थियनि पियूं। पर कुझु अहिड़ियूं रुकावटूं आहिनि या लाबियूं आहिनि जेके उन्हनि माण्हुनि खे बचाइण में भरपूर किरदारु अदा कनि ऐं अॻु भराइनि। हिकिड़े पासे सॼी क़ौम चए थी त हिननि माण्हुनि जो ई किरदारु आहे, ॿिए पासे पार्टी उन्हनि जो दिफ़ा करे त यकीनन माण्हुनि में शक बि पैदा थींदा ऐं उन में सवाल ज़रूरु पैदा थींदा ऐं आङुरियूं ज़रूरु कॼियूं। ऐं पीपल्स पार्टी खे पंहिंजी कारकर्दगी बहितर करण जे हवाले सां अवाम जो जेको आवाज़ु आहे, अवाम जे तरफ़ां जेका हिकिड़ी पुकार आहे, अवाम मां जेके सवाल उभरनि था, उन्हनि खे फेस करणु खपे ऐं उन्हनि खे हक़ीक़ी तौर ते ॿुधण बि खपे ऐं उन्हनि खे अहमियत ॾियणु खपे। उन्हनि सवालनि जे आधार ते इंतिज़ामिया ऐं जेके वज़ीर आहिनि उन्हनि जी जेका कारकर्दगी आहे उहा चेक थियणु खपे। अॼोको असांजे हिन प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो। पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंभर खे इजाज़त ॾींदा मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।